डिपले में शागिर्दनि पारां वैन ड्राइवरनि जे ख़राब रवैये ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो। गवर्नमेंट हाई स्कूल डिपलो जे उस्तादनि ऐं शागिर्द खेनराज बहादुर ऐं ॿियनि प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो। उन मौक़े ते उस्तादनि ॿुधायो त शागिर्द परे परे खां तालीम पिराइण अचनि था, जन खां किरायो वठण बावजूदि वैन ड्राइवरनि जो रवैयो ख़राब आहे। उन्हनि चयो त वैन ड्राइवरनि तरफ़ां अधु किरायो ॾियण ते शागिर्दनि मथां तशदुद कयो वञे थो। परे परे जे ॻोठनि खां अचनि था, पंहिंजो किरायो बि अदा कनि था, उन बावजूदि वैन वारनि जो जेको हिन सां रवैयो तमामु ग़लति आहे। कल्ह बि हिकिड़े छोकिरे खे हिननि लठियूं हयूं आहिनि, गले मां झले हुनखे लाथो अथनि। ऐं वैन वारा हिकिड़ी ॻाल्हि त गवर्नमेंट जो उसूल आहे त शागिर्दनि खां अधु किरायो वठिजे, उन बावजूदि ही मुकमल किरायो ॾियनि था। उस्तादनि चयो त वैन ड्राइवर ॿारनि सां गैर इख़लाक़ी हरकतूं कनि था, तंहिं करे उनजो नोटिस वठी वैन ड्राइवरनि खे शागिर्दनि खां अधु किरायो वठण जो पाबंद बणायो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।